नाज़ ख़बर शामिल कंदा कि खानपुर में वेझो ॻोठ लोही वासी ॿ नौजवान पुरसरार नमूने गुम थी विया। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसन जो चवणु आहे त हिकु ॾींहुं अॻु ॿई नौजवान जानपुर शरीफ़ विया, जेके वापसी न मोटिया आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खानपुर महर मां STN न्यूज़ जो रिपोर्टर नजफ़ अली मीराणी। जी नजफ़ अली मीराणी, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, खानपुर में वेझो लोही वासी ॿ नौजवान पुरसरार नमूने गुम थी विया आहिनि, जॾहिं त वारसन पारां अगवा जो शक कयो वियो आहे। मां खे ॿुधंदो हलां त हिकु ॾींहुं नौजवान शाबान मलिक ऐं ख़ैर मोहम्मद मलिक जेके जानपुर शरीफ़ विया, उतां पुरसरार नमूने गुम थी विया आहिनि, जिन जा मोबाइल नंबर पिणु बंदि पियल आहिनि। नौजवाननि जे गुम थियण बाद वारसन अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। वारसन जो चवणु आहे त हिकु ॾींहुं अॻु ॿिन्ही नौजवान दरगाह जानपुर शरीफ़ विया, जेके वापसि न आया। मिटनि माइटनि समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻोल्हा कई आहे, पर का किथां बि पतो न पइजी सघियो आहे। हिननि ॿुधायो त पुलिस खे इतला कयो आहे। नौजवाननि जे वारसनि ॻोल्हा में मदद जी अपील कई आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवाननि जी गुमशुदगी बाबति असांखे को बि इतला न मिलियो आहे। जेकॾहिं को आयो त जांच कई वेंदी। जी जी नाज़, ही वो STN न्यूज़ जो रिपोर्टर नजफ़ अली जेको असांखे अपडेट करे रहियो हो त खानपुर में वेझो ॻोठ लोही वासी ॿ नौजवान पुरसरार नमूने गुम थी विया। वारसन पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसन जो चवणु आहे त हिकु ॾींहुं अॻु ॿई नौजवान जानपुर शरीफ़ विया हुआ, जेके वापसी न मोटिया आहिनि।